अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां हुबदार अली सेठार। मुंहिंजे चैनल जो नालो आहे ज़वार हुबदार अली सेठार। सो ही अॼु ब्लॉग घणनि ॾींहंनि खां पोइ ठाहियां पियो ऐं अॼु वञूं था साईं बुढल जी दरगाह ते। हर साल जीअं हिन साल बि साईं बुढल जी दरगाह ते मुख़्तियार सां गॾु हर साल जीअं हिन साल बि मुख़्तियार इस्लामाबादीअ सां गॾु ही काफ़िलो साण आहे। ही मुख़्तियार अली सेठार आहे ऐं अॻियां संगत ही हले थी पई। ही मुख़्तियार साईं छा तव्हांजो हर साल हिन साल वेंदा हो? हे बस साईं सिक जो पंधु आहे। हा, तक़रीबन असांखे 10 खां 12 साल थिया आहिनि। 10-12 साल हर साल असां दिसंबर जे महीने में इस्लामाबाद खां जॾहिं ईंदा आहियूं घुमण त साईं जी दरगाह ते ज़ियारत लाइ पंहिंजी संगत सां गॾु हाज़िर भरींदा। सही, ही संगत वञे थी पई ऐं मुख़्तियार अली साण गॾु आहे ऐं पोयां बि संगत आहे। शिकारपुर जी मशहूरु दरगाह आहे साईं बुढल सरकार। सो खानपुर तालको आहे, ज़िलो शिकारपुर आहे। 8 किलोमीटर आहे। 8 किलोमीटर ही पंधु कंदासीं। वरी उनखां बाद में वापसी गाॾियुनि ते हूंदी। बसि दुआउनि में यादि कजो। साईं बुढल ते तयारी आहे। यासर साईं जन, नदीम सरजन पहुची विया ख़ैर सां। चीफ फ़कीर वाह जी शादी कई थी। अला कंहिंखे ई न ॾिसंदा। असगर बि शादी कई न, उन असगर बि न ॾिसियो कंहिंखे। हा साईं बिस्मिल्लाह। केरु लॻो पियो? नदीम साहब बि गॾु आहे। अनीस अड़े अमार अली बि अची वियो आहे गाॾी ते। अचो पंधु अचो न अमार। न यार छो? इनुल्ला यार नओं घोटु। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं बुढल ते पंधु वञूं था। वञूं था पंध ते। हा हा, इनुल्ला तुंहिंजी ड्यूटी कीअं थी हले बाबला? मामा ड्यूटी ज़बरदस्त थी हले अल्हम्दुलिल्लाह। हाणे मोकल वठी आवां 2 सालनि खां पोइ हा ऐं तक़रीबन 2-3 महीने जी मोकल वठी आवां। हा ड्यूटी बि भली थी जी मां। हा वीडियो था ठाहियूं। उधार मुझे कट। हा सेल्फी कढंदा था। हा निंड किरे थो। यासर साईं आहे मुंहिंजो नंढो भाउ आहे। अचो। हा नंढो भाणेजो आहे, नंढो अचो तव्हां। कानपुर खां साईं बुढल सरकार ताईं पैदल ही मार्च कयूं था पिया, वॉक कयूं था पिया। सॼी संगत फुकराई संगत उहा सॼी गॾु आहे ऐं हींअर तक़रीबन असां 3-4 किलोमीटर करे आया आहियूं। बाक़ी एतिरो अधु वञी रहंदो। इंशाल्लाह उहो बि तव्हांखे उन में वीडियो में तव्हांखे ॾेखारंदासीं। सो अचो त हलूं। ही नज़ारा ॾिसंदा ही चोईअ जी चोई शाख आहे जंहिंमें पाणी सालों साल ईंदो आहे नओं ताज़ो। हाणे घटिजी वियो आहे, ऊन्हारे में भरियल हूंदी आहे। इहे हेॾां ज़मीन आहिनि, सरसब्ज़ ज़मीन आहिनि चौधारी। ही ॻोठ आहिनि चौधारी। इलाइक़ो तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। ऐं शिकारपुर खां साईं बुढल ते तव्हां वेंदव त होॾां लोडरनि खां वेंदव। लोडरनि खे पास करे पोइ तव्हां साईं बुढल ते अची सघो था। जेकॾहिं खानपुर खां तव्हां ईंदव त खानपुर जे विचां लिंक रोड आहे। उन लिंक रोड खे जेको ही रोड हले थो पियो, उन लिंक रोड जे ज़रिए तव्हां वञी सघो था। ही चोई शाख आहे, ज़मीन आबाद कंदी आहे। नदीम भाई गॾु आहे। नदीम साईं तव्हां हिन जेको पंधु कयो था हर साल, उन साईं बुढल जी दरगाह ते वञो था। अवां कुझु चवणु चाहींदव फुकरान खे? बस इहो ई पंधु आहे। साईं खे सलाम करे अचो। पंधु हा अल्हम्दुलिल्लाह। ठीकु।
वॾे ईंदो आहे न अॼु पढ़ंदा आहियूं साईं बोले चवंदा टैक्सी पे हो बस हैं मिलाए नंबर मिलाए सरकारी में चाहिए सुनो नहीं छा करा ये प्रोग्राम हो हलो हलो बीहो न हलंदा हलो बीहो न हलंदा हलो अञा टाइम पियो आहे 4-5 किलोमीटर आहे हाँ हिना अली भी आए अली अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हमारा अली छा हाल आहे खैर आहे ये विच पे थे हो खन परे हो कुछ फसल गरीब हूँ ये सरसब्ज ज़मीना ज़रख़ेज़ ज़मीना ये चोई शाख दोस्तों खैर सां पैदल पहुची वियासीं साईं बुढल सरकार ते ही बुढल सरकार जी ज़ियारत कयो ही दरगाह आहे तमामु बहितरीनु ठहियलु आहे बुढल सरकार जी उत्तर सिंध जी मशहूरु दरगाह सरकार बुढल साईं ही दरगाह तव्हां ॾिसी सघो था तमामु बहितरीनु ठहियलु आहे दरगाह जी हिस्ट्रीअ जे बारे में फ़क़ीरनि खां पुछंदासीं फ़क़ीर को मिले त उन दरगाह आहे दोस्तों ही दरगाह ते असां पहुता आहियूं दरगाह बुढल सरकार असांजे उत्तर सिंध जी मशहूरु दरगाह हज़रत बुढल सरकार जन ज़िले शिकारपुर में आहिनि ऐं असीं 8-10 किलोमीटर पंधु करे सरकार ते हर साल ईंदा आहियूं ऐं मन जूं मुरादूं पूरी कंदा आहियूं मुरादियूं साईं वटि हिकु चकर मूं दुआ जा हथ खणाया हुया उहा मुंहिंजी दुआ क़बूल थी साईं जन जी दुआ क़बूल थी मां अॼु आयो आहियां साईं खे पंहिंजे नज़रानो ॾियणु ऐं दोस्त अचनि था पोइ हिते आहिनि ऐं हीअ दरगाह तव्हां ॾिसी सघो था बुढल सरकार साईं जन ते लिखियलु आहे बुढल फ़क़ीर पंहिंजो विञाए पाण हासिलु कयुमि सूरत हक़ जी तारीख़ लिखियलु आहे तमामु बहितरीनु ॾिसी सघो था अहिड़ी कारीगिरी थियल आहे हीअ कारीगिरी पंजाब खां आया हुआ ऐं हिन दरगाह खे मां सम्झां थो त 75 साल थी विया हूंदा मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ पर हीअ जेकी सिंधीअ में लिखियलु आहे सन लिखियलु आहे सिंधी वारो हिजरी वारो लिखियलु आहे 1400 कुझु लिखियलु आहे सम्झ में नथो अचे मूंखे ऐं हीअ अंदरि दरगाह हीअ ॾिसी सघो था तमामु बहितरीनु ठहियलु आहे अंदरि मज़ारूं आहिनि साईं बुढल साईं जे पूरे ख़ानदान जो थी पुराणो आहे बहरहाल मरमत जी ज़रूरत आहे अलीगुल गड्ढा अलीगुल छा हाल आहे ये अलीगुल आहे इस्लामाबाद रहंदो आहे आरिफ गुल हा सही आहे हीअ दरगाह आहे
ॿाहिरि मैदान आहे। वालेकुम सलाम। दरगाह ते संगत पहुची वई आहे। हीअ आदिल जान आया, आदिल जान पहुची विया। गाॾी बि असांजी वापसी वारी अची वई आहे ऐं हर को हिते दुआ घुरी करे वरी इंशाल्लाह वापसि वेंदासीं। अबूदर जान, अवैस अली, अबूदर अली इंजीनियर, अवैस अली दुबई तो वञे खाली सऊदी सऊदी, अवैस अली सऊदी। बुॾल सरकार जी दरगाह ते दुआ करणु पिया वञनि। इन लाइ अचे थो इनुल्ला घोटु साहब हिन जी 2 ॾींहं 3 ॾींहं थिया आहिनि शादी थी आहे। हाणे आयो हा, आगरे में हाणे वापसी आयो आहे। मुख़्तियार जन किथे आहिनि? अचनि था पंधि। सही आहे यार ख़ुदा। मुख़्तियार साईं ते पहुची विया। फराज़ अली भी पहुची विया। सभु ख़ैर सां पहुतासीं मालिकनि जी दुआ सां। ख़ैर आहे, ख़ुशि साईं इंशाअल्लाह ख़ुशि आहे। शीम बाबा भी पहुची विया। नौकर साईं खाधो खैरीअ सां पहुची विया। करम मालिक भलाई कंदो। तव्हां ख़ुशि आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह मालिक आहे। तव्हांजी भली काठ जी चंपल काथे साईं ॿाहिरि लाथी आहे अचे मतलब शींहं जी हिकु काठ जी चंपल थो पाए। हिन ज़माने में काठ जी चंपल पाइण बि पाण खे वॾो तसियो ॾियणु आहे। फ़क़ीर बसि चवंदा त काठ सां गॾु काठ थियणो पवंदो। काठ सां गॾु काठ। हीअ चंपल आहे फ़क़ीर साईं जी। ॾिसो ही काठ जी चंपल पाए करे पंधु करे थो। शाबाश आहे हिन फ़क़ीर साईं खे। नौकर साईं तव्हां आहियो ख़ादिम ताबेदार। वाह साईं वाह। MB वेठा। MB छा हाल आहे? ख़ैर आहे? ख़ुशि आहियो? फ़क़ीर साईं ख़ुशि आहियो? जी ख़ैर ख़ैर अल्लाह ख़ैर कयो बुॾल साईं। बुॾल साईं ख़ैर कंदो आहे। हा तव्हांजे बि अल्लाह मालिक ख़ैर ख़ैर कंदो। कंदो। मालिक बिस्मिल्लाह भलाई भलाई पर खाए नमाज़ पढ़ंदा। ये इतवार वेठा तालिब मौला। ये इतवार छा हाल आहे? ख़ैर आहे? ख़ुशि? पंध मज़ो आयो? इलाही नमाज़ पढ़नि था। इलाही मस्जिद आहे साईं बुॾल सरकार जी। कुझु हले एतबार अली मुज़म्मिल जान छा हाल आहे? ख़ैर
कीअं पंधु लॻो सही लॻो मज़ो सरकार ॿुधल साईं ते अचण में कीअं दिलि खे सुकून मिलियो मज़ो अची वियो सुकून मिलियो वाक बि थी सही हा मज़ो जाई पथारी विछाए वेठा वे गुल वे हा तलव कीअं लॻो पंधु तव्हां अचो था असां हर साल ईंदा आहियूं 2 साल थिया न आयासीं त पोइ असांजी कोशिशि हुई त हिन दफ़े अचूं लाज़मी सही पर आज तव्हां छा था हिन पंध जे बारे में हर साल इंशाल्लाह ईंदा रहिया आहियूं अगले साल भी इंशाल्लाह ईंदासीं इंशाल्लाह भाऊ तूं काॾे थो वञे हमारे लिए खड़ी तो पंध वठ त न कई आहे जा ॾाढा ठकरी पिया हिन दफ़े कहिड़ा 8 किलोमीटर 10 किलोमीटर पंध आहे आसिफ जान वेठा इहे सभई वेठा ये सही मूंखे असांजी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे ख़ैर सफ़र कीअं गुज़रियो माशाल्लाह रूहानी सफ़र हुयो हा बिस्मिल्लाह किते साहब सां असां पंहिंजे फ़करा सां गॾु वरितासीं साईं जी रोज़े ज़ियारत कंदासीं वाह वाह उन खां पोइ असांजी वापसी थींदी कानपुर बाबा छा हाल आहे ख़ैर करा ठीकु ठाक साईं अमदर असांजी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे खैरीअ सां सफ़र थी वियो 8-10 किलोमीटर पैदल आहे वाह वाह के नवां छोकिरा आहिनि के पुराणा आहिनि वाह किन वाह में जान में दम आहे के चवनि था गाॾियूं हुजनि सही आहे रहमत करे सभई अची विया आहिनि सभु खैरीअ सां पहुची विया आहियूं साईं ॿुधल साईं जी दुआ सां वाह वाह हाणे वापसी जेकी थींदी उहा असांजी थींदी गार्डन ते थींदी वाह वाह बस बसि इनशाला ही तव्हां जेको वीडियो ॾिसंदव तव्हांखे इनशाला वीडियो वणंदो ॾाढो सुठो लॻंदो